वालेकुम नाज़रीन, मां आहियां किरण नाज़। अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, घोटकी मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे मीर मंठार चन्ना जी रिपोर्ट मूजिबि हैदराबाद पुलिस ऐं वकीलनि जी छिकताण बाद घोटकी बार जा वकील बि रोडनि ते निकिरी आया। वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे घोटकी जी शेल्टन होटल लॻ बाईपास बंदि करे धरणो हंयो। टायरनि खे बाहियूं धरणे सबबि सिंध ऐं पंजाब ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतिल थी वई। ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। एहतजाजी मुज़ाहरे जी अॻवाणी कंदे वकला अॻवान सदाम चंद, केवल रामाणी, अब्दुल वाहिद भुट्टो, शाहनवाज़ वसीर, लाल बख्श घोटो ऐं ॿियनि चयो त हैदराबाद जे वकीलनि ते तशद्दुद ऐं कूड़े केस जी मज़म्मत कयूं था। 24 कलाकनि खां मथे टाइम गुज़री वियो आहे, पर वकीलनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम न पिया कया वञनि। एसएसपी हैदराबाद फ़ारूक लंजार खे फुलफोर उहिदे तां हटाए वकीलनि में फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में ही एहतजाज जारी रहंदो।